सॼी सिंध मुंहिंजी आहे। मां सॼी सिंध जो नुमाइंदो इन करे आहियां जो मां चाहियां थो त सिंध जे माण्हुनि में अमन अमान हुजे, तरक़ियाती कमनि में घपला न लॻनि, करप्शन न थिए, सॼी सिंध जे लाइ। पर असांजे दादूअ खे त एॾो पोइते करे छॾियो अथऊं, अमन अमान जे सूरत में एॾी तबाही आहे। रियाज़ बरोड़ो साहब वीचारो वेठो आहे उते धरने ते। मां पुछोमांसि चयो त मां अचां, चवनि था न असां वेठा आहियूं, ठीकु आहे। पर मूंखे अफ़सोस आहे त इहो एॾो हालात पैदा छो थी वञे। माण्हू महफ़ूज़ न आहिनि, ताजिर बरादरी वारा महफ़ूज़ न आहिनि, घरनि में माण्हू महफ़ूज़ न आहिनि। अॼु वरी हिकिड़ो मैसेज पढ़ियो त राधण में बि ताज़ो लॻो आहे, धाड़ो लॻो आहे ॾींहं जो। त हाणे इहे हालात आहिनि। मां SSP मंसी साहब खे, रिटायर्ड कैप्टन बि आहे, ॿियो शायदि PSP ऑफिसर बि आहे, मां चवां थो त अलाह बि आहे न, उनजी ज़ात खां बि थोरो ख़्यालु कयो ऐं अमन अमान खे बहितर बनायो। नथा करे सघो त हलिया वञो। मां बि घुराए चवंदोसि जॾहिं SP फेल थींदो, चवंदो मां तूं वञ हाणे बसि ख़तमु, हलिया वञो। छो था माण्हुनि खे तंग कयो, तड़पायो। बाक़ी मेड़ जी सूरत हाल ऐं ख़ैरपुर जी दादू जोई जी सॼी ख़राबु आहे। ऐं स्पेशली मेड़ खे त हिन लाइ छा सम्झो आहे त जीअं वणंदो तीअं कंदासीं। ऐं असांजो नुमाइंदो जेको वेठा आहिनि हुते, उहो त ॾिसो न, रुगो पैसा कमाइण जी मूड में सॼो ॾींहुं। अड़े मेड़ में 2.5 करोड़ रुपए जी बजट काॾे थी वञे, तव्हांजी अयाशियुनि ते थी वञे न। तव्हांजे हर अयाशी ते मां छा तव्हांखे ॿुधायां, कहिड़ी अयाशी कान अथव, सुबुह जो टाइम आहे। ख़ैरपुर में छा थो थिए, सभु पैसा खाइजी वञे। ॾिस डेवलपमेंट आहे। मां 3 ॾींहं वियो आहियां दादू, 8 करोड़ जी बजट आहे दादू जी, 8 करोड़। 8 करोड़ जी बजट मूंखे तव्हां 6 महीना ॾियो, दादू खे मां छा थो करे ॾेखारियां। तव्हां ॾिसो, का शइ कान्हे, हिकिड़ो सिंगल रोड आहे जंहिंखे वरी विच में बैरियर हणी छॾियो अथऊं। हेॾो रक्शो, हेॾो ठेला, माण्हू निकिरी कोन थो सघे। 8 करोड़। ऐं मां जॾहिं हुयुसि त मां स्पॉट कार्पेटिंग कराई मेड़ में, ख़ैरपुर में, दादू में, जोई में, ऐं मां पाण कमु ॾिसणु वेंदो हुउसि। हाणे आजूज माजूज अची लॻा आहिनि असांखे। हाणे असां दुआ था घुरूं था साईं ख़ुदि हिनखे उहो हिसाबु किताबु करे थींदो। देर की रस सख़्त की रस। ऐं एतिरो कनि वरी बर्दाश्त बि करे सघनि। मूंखे ख़बर आहे त केॾी हिमत आहे हिन माण्हुनि जी। मां हिते वेठो आहियां, इहे हितां ई सभु पैदा थिया आहिनि। इहा ग़लति थो चवां, हितां ई पैदा थिया आहिनि। एतिरो कयो जो वरी बर्दाश्त करे सघो। इहा असांजी शराफ़त आहे जो असां बर्दाश्त करे वेठा आहियूं। न त तव्हांजी हैसियत जी बि मूंखे ख़बर आहे ऐं तव्हांजी दिलेरी जी बि ख़बर आहे। इहा टूं जॾहिं निकिती न, पोइ फुर्सत मां ॻोल्हींदासीं तव्हांखे, करे वेंदो। इन करे फज़ीलत में रहो ऐं ॻाल्हायो फज़ीलत में। हिते ॿार वेठा हूंदा हुओ 3-3 कलाक, मंझंदि ते वेहंदा हुओ, इहे ॾींहं न विसारियो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।